अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी मशहूर अदाकार ऐं थोरे ई अरसे में मक़बूलियत माणींदड़ अदाकार हाजन प्रेमी। हाजन प्रेमी केरु ऐं किथां जो आहे? हाजन प्रेमी खे बेपनाह मक़बूलियत कीअं ऐं छो मिली? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त अॼुकल्ह जो मशहूर अदाकार सिजावल ख़ान उर्फ़ हाजन तीवणो। अदाकार हाजन तीवणो फ़न जी शुरूआत स्टेज ड्रामनि खां कई। हाजन तीवणो PTV जो हिकु ज़बरदस्त अदाकार आहे। शुरू में हाजन तीवणे केतिरा ई ड्रामा PTV ते कया ऐं बाद में हाजन तीवणे KTN जे मशहूर सोप सीरियल दर्दन जो दरिया में हिन राणे जो किरदारु अदा करे काफ़ी शोहरत माणी। अदाकार हाजन तीवणे जो तालुक़ु ज़िले जामशोरे सां आहे। हाजन तीवणे जो नालो हाजन प्रेमी संदन उस्ताद स्टेज ड्रामनि दौरान रखियो ऐं अॼुकल्ह बि काफ़ी माण्हू हाजन तीवणे खे हाजन प्रेमी जे नाले सां सुञाणनि था। हाजन तीवणे खे सभ खां वधीक शोहरत हलंदड़ ड्रामे तकरार खां मिली, जंहिंमें उन जो नालो सिजावल ख़ान ऐं किरदारु पाथारीदार आहे।